अस्सलामुअलैकुम। टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार बारो। अज असां बे क्लास जो सबक अरणु पढ़ंदासूं। बेनज़ीर भुट्टो शहीद। बेनज़ीर भुट्टो 21 जून 1953 ईस्वी ते सिंध जी गादीअ वारे शहर कराची में ॼाई। उहा पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी वॾी धीअ हुई। उहा नंढपिण खां सोणी ऐं गुलाबी रंगत वारी हुई, जंहिं करे खेसि ख़ानदान वारा प्यार मां पिंकी सॾींदा हुआ। उहा ॾाढी ज़हीन ऐं सुलछणी हुई। बेनज़ीर भुट्टो शुरूआती तालीम कराचीअ मां हासिलु कई। उहा वधीक पढ़ण लाइ कोमरीअ जे हिकु मशहूरु स्कूल में दाख़िल थी ऐं आला तालीम लाइ वलायत वई, जितां वॾा इम्तिहान पास कयाई। बेनज़ीर भुट्टो पंहिंजी पढ़ाई पूरी करे मुल्क वापसि अची सियासत में हिसो वरितो। साल 1988 ईस्वी जे आम चूंडनि में उहा इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म बणी। बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी 2 भेरा वज़ीर आज़म थी। हिन पंहिंजे मुल्क जी ख़ुशहाली लाइ वॾी जाखोड़ कई। हुन मुल्क ऐं अवाम जी भलाई लाइ तमामु घणा कम कया। बेनज़ीर भुट्टो ग़रीबनि जी मददगार ऐं हॾ ॾोखी हुई। उहा मुल्क जे ग़रीब औरतुनि जे कचनि घरनि में वञी संदनि ॾुख सूर ॿुधंदी हुई। हुन औरतुनि जी भलाई जा केतिरा ई प्रोग्राम शुरू कया, जेके अञा ताईं हली रहिया आहिनि। अहिड़ीअ तरह हिन सॼी हयाती पंहिंजे मुल्क ऐं अवाम जी ख़िदमत कंदे गुज़ारी। बेनज़ीर भुट्टो खे 27 दिसंबर 2007 ईस्वी ते रावलपिंडीअ शहर में शहीद कयो वियो। संदसि आख़िरी आरामगाह अबाणे क़ब्रस्तान गढ़ी ख़ुदा बख़्श ज़िले लाड़काने में आहे। बारो असांजो सबक़ पूरो थियो। असांजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे नई अपडेट मिलंदी रहंदी। ॿी वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़।